रावलपिंडी में ख़बर ॾींदा आलू त पुलिस लखी मरवत जे इलाइक़नि वांडा ज़रीफ़वाल ऐं शेख बदीन में पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्स जे गॾियल ऑपरेशन दौरान पाबंदी मड़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान (TTP) जे 2 दहशतगर्दनि खे मारण जी दावा कई आहे, जॾहिं त ॿिया 3 दहशतगर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। रिपोर्ट मूजिबि अचर ते डिस्ट्रिक्ट पुलिस ऑफिसर DPO तैमूर खान ॿुधायो त अस्करियत पसंदनि जी मौजूदगी जी इतला मिलण खां पोइ सिक्योरिटी एहलकारनि खे डेरा इस्माइल खान ज़िले जी सरहदुनि खां लाॻापियल पहाड़ी पट्टी तरफ़ माणियो वियो। हिन चयो त ऑपरेशन 10 मई ते राति 8 वॻे शुरू थियो ऐं सख़्त ॾुखिये इलाइक़े में 36 कलाकनि ताईं जारी रहियो। पुलिस जॾहिं दहशतगर्दनि जे ठिकाणनि भरिसां पहुती तॾहिं पाबंदी मड़ियल TTP जे दहशतगर्दनि सिक्योरिटी एहलकारनि ते ख़ुदकार हथियारनि सां हमलो करे ॾिनो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।